वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब नेठ हाणे 24 कलाकनि जो वक्त भी गुज़री वियो, हाणे छा थी सके थो, इंतज़ार आहे आवाम के भी? हाणे त मां सम्झां थो त जेकी अॻकथी थींदी, बाक़ी फ़िलहाल त जेको हाणे ॾिसूं त हुननि त पहिरियों चयो त असां लाइ अमल जो ऐलान कंदा, काफ़ी ॾींहंनि खां वठी उन्हनि माण्हुनि खे उते रहायो बि आहे ऐं जेको आहे ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ तव्हां पाण ख़बर आहे त खफ़न वरी क़बरां ऐं ॿियो वॾो काफ़ी जेके आहिनि 14-15 ॾींहं कढी करे 2 ॾींहं ॾेई करे ऐं विच में जेको माना फाइनल राउंड जंहिंखे चइजे फाइनल मैच, उहा फाइनल मैच अॼु लॻे पियो त फाइनल थी वेंदी। हाणे हक़ीक़त इहा आहे त हिन टाइम ते मां नथो सम्झां त जीअं अयाज़ अमीर साहिबु चयो त उन ते को माण्हू को सियासतदान या कोई तबसरो बि करे सघे थो। हाणे सिचुएशन जेकी आहे सफ़ा माना आउट ऑफ कंट्रोल लॻे थी। हाणे ॾिसजे त छा थींदो, वेट कजे, बाक़ी उन ते तबसरो करणु ॾाढो ॾुखियो आहे। अच्छा डॉक्टर साहब, अॼु जेको जीअं तव्हां हाणे चयो न त फाइनल मैच थी वेंदी, अॼु साईं ख़ुर्शीद शाह साहिबु जेको आहे धुआंधार जेका आहे न चवंदा आहिनि इनिंग्स खेॾियूं आहिनि पार्लियामेंट जे अंदरि। कटींदमि बशीर जान साहब असां सां हलाइनि। अस्सलाम वालेकुम बशीर जान साहब। वालेकुम अस्सलाम। जी बशीर जान साहब, सिचुएशन सेंटर में आज आपका क्या मौक़िफ़ होगा, सूरत हाल आपके आगे है, एएनपी की क्या पॉलिसी है? देखिए जी, सुबह से ही वज़ीर-ए-आज़म साहब की जो हरकत की या उन्होंने जो किया उससे हमें अफसोस को और पार्टी पॉलिसी बयान था तो उनको ऐसा नहीं चाहिए था। बाद में सबसे ज्यादा अफसोसनाक है वो ये है कि वज़ीर-ए-आज़म साहब ने डिप्लोर कहा कि मैंने ऐसी कोई बात नहीं की, लेकिन ISPR ने फिर उसकी तरदीद की जी। बहरहाल मेरे ख्याल में अब ये वक्त है कि जमहूरियत पसंद कुव्वतें जो हैं वो इस सिचुएशन का और इस हालात का मुकाबला करे, वरना फरीकैन ने तो जमहूरियत का और हुकूमत का बोरिया बिस्तर गोल करने का मुकम्मल जो है बंदोबस्त किया हुआ है। अच्छा, अब ये इंसार करता है सियासतदानों की बसीरत पर और उनकी सियासी जो पुख्तगी है उस पर वो कितना जो है उसका साबित कदम रहते हैं और कितना इस सूरत हाल का मुकाबला करते हैं। लेकिन हम अवामी नेशनल पार्टी तो आखिरी दम तक जमहूरियत को बचाने के लिए और जमहूरियत का तसलसल बरकरार रखने के लिए अपनी जदोजहद जारी रखेंगे। अच्छा, बशीर जान साहब, हमारे साथ स्टूडियो में डॉक्टर सोराब खान सरकी साहब भी मौजूद हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी के रहनुमा हैं। आप क्या कहेंगे? आप की जो जमातें हैं उन्होंने तो बड़ी कोशिश की जमहूरियत को बचाया जाए, बड़ी कोशिश की कि मामले का कोई बीच का कोई रास्ता निकल आए, लेकिन अब आप क्या किस तरफ जाता हुआ देखते हैं सारा मामला? खुर्शीद शाह साहब जो हैं उन्होंने आज जमहूरियत का एक बार फिर दिफा करने का अज़म उन्होंने उसका इजहार किया अपनी तकरीर में, बहुत ही जारियाना अंदाज में उन्होंने तकरीर की। और अभी एक कमेटी भी थी जिसमें हाजी अदील साहब गालिबन वो भी गए थे मुज़ाकरात के हवाले से। तो आप क्या समझते हैं कि अब मामलात क्या हाथ से निकल चुके हैं या अभी भी कोई उम्मीद बाकी है? देखिए जी, इस मामला को शुरू से अगर संजीदगी से लिया जाता और शुरू से जो है संजीदगी से इस पर गौर किया जाता और हुकूमती अरकान बशमूल वजीर आजम और वजीर आला और वजीर दाखिला वो अगर बुर्दबारी का मुजाहिरा करते तो मामला इस हद तक ना पहुंचते। अब चलो जो हुआ सो हुआ, इस नहज पर मामला आ पहुंचे हैं तो मेरे ख्याल में आज कल या परसों या कल आने वाला कल, इन दिनों में तो गलती जो है वो तबाही की तरफ ले जाएगी। और मेरे ख्याल में कल रात को जब एक तरफ पाकिस्तान की तमाम सियासी पार्टियां बशमूल पाकिस्तान पीपल पार्टी जो एक बड़ी पार्टी है, तमाम पार्टियों ने वजीर आजम को हौसला दिया और उसके साथ रहने का अज़म किया और करारदाद पास की, उसके बावजूद भी हुकूमत का जो है बोझ से सालिसी का या जामिनी का किरदार अदा करने के लिए जो है ये बात नाकाबिले बर्दाश्त है। लिहाजा अगर हुकूमत सरेंडर होती है या नवाज शरीफ जो है वो किसी और रास्ते पे चलते हैं तो हमारा मौक़िफ़ तो यही है, अवामी नेशनल पार्टी का मौक़िफ़। मैंने खुद अपने पार्टी के तर्जुमान से सुबह खुर्शीद शाह साहब ने तो असम्बली में तकरीर की, लेकिन जाहिद खान ने उससे पहले यही बातें की थी कि हम तो कम से कम इस मुल्क में जमहूरियत के बका के लिए अपनी कोशिश जारी रखेंगे। लेकिन मैं आपको ये बात बता दूं कि इस वक्त जो सूरत हाल है इसमें हुकूमत की अगर मैं नाअहली कहूँ तो ज्यादा सख्त लफ्ज हो जाएगा, बल्कि इनकी काहिली और इनकी जो है इनकी लापरवाही ने इस मामला को इस नहज तक पहुंचाया है। अगर ये बुर्दबारी का मुजाहिरा करते और सियासी बसीरत का मुजाहिरा करते तो मेरे ख्याल में हालात इस नहज में नहीं होते जो इस वक्त हम करें। बहुत शुक्रिया आपका बशीर जान साहब, सिचुएशन सेंटर में आपने हमसे बात की।
डॉक्टर साहब सियासी बसीरत जो जेकॾहिं हुकूमत मुज़ाहिरो करे हा हाणे जेकॾहिं सूरत हाल उन तरफ़ वञे थी जंहिंजो ख़तरो आहे त तव्हां सम्झो था त सॼो जेको इहो इल्ज़ाम आहे इहो मुस्लिम लीग नून जी क़यादत ते ईंदो त जेकॾहिं वक़्तु आहे थो फ़ैसिलो करे हा या वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई छॾे हा त पोइ मामला जेके आहिनि इन तरफ़ न वञनि हा जंहिं तरफ़ वञी रहिया आहिनि। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त इस्तीफ़ा त तमामु तव्हां माना आख़िरी जेको ऑप्शन हुयो उहो तव्हां चयो त ॾेई छॾे आहे। आसिफ़ अली ज़रदारी साहिबु जेको वञी करे मियां नवाज़ शरीफ़ सां मिलियो त उन इहा ॻाल्हि कई त असां हर हाल में जेकी बि पोज़ीशन आहे जेकी बि सिचुएशन आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत सां गॾु आहे त पोइ जेको बि फ़ैसिलो करे हा जेको बि मतिलबु ट्रैके जो किरदारु अदा करण जे लाइ आर्मी खे करे हा त कम अज़ कम जेके पार्लियामेंट जेके बि पार्टियूं आहिनि बशमूल पाकिस्तान पीपल्स पार्टी ANP तक़रीबन 10-11 पार्टियूं सभिनी हिननि जी आउट ऑफ वे में मदद कई। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि करे पियो त उन्हनि खे पहिरियों ऑन बोर्ड वठी करे पोइ करे त वधीक बहितर थिए उन्हनि खे न वरितो थिए। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब नेठ हाणे 24 कलाकनि जो वक़्तु बि गुज़री वियो हाणे छा थी सघे थो इंतज़ारु आहे आवाम खे बि? हाणे त मां सम्झां थो त जेकी अॻकथी थींदी बाक़ी फ़िलहाल त जेको हाणे ॾिसूं त हुननि त पहिरियों चयो त असां लाइ अमल जो ऐलान कंदा न काफ़ी ॾींहंनि खां वठी उन्हनि माण्हुनि खे उते रहियो बि आहे ऐं जेको आहे ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ तव्हां पाण ख़बर आहे त खफ़न वरी क़बरां ऐं ॿियो वॾो काफ़ी जेके आहिनि 14-15 ॾींहं कढी करे 2 ॾींहं ॾेई करे ऐं विच में जेको माना फाइनल राउंड जंहिंखे चइजे फाइनल मैच उहा फाइनल मैच अॼु लॻे पियो त फाइनल थी वेंदी। हाणे हक़ीक़त इहा आहे त हिन टाइम ते मां नथो सम्झां त जीअं अयाज़ अमीर साहिबु चयो त उन ते को माण्हू को सियासतदान या कोई तबसरो बि करे सघे थो। हाणे सिचुएशन जेकी आहे सफ़ा माना आउट ऑफ कंट्रोल लॻे थी। हाणे ॾिसजे त छा थींदो वेट कजे बाक़ी हूअं उन ते तबसरो करणु ॾाढो ॾुखियो आहे। अच्छा डॉक्टर साहब अॼु जेको जीअं तव्हां हाणे चयो न त फाइनल मैच थी वेंदी अॼु साईं ख़ुर्शीद शाह साहिबु जेको आहे धुआंधार जेका आहे न चवंदा आहिनि इनिंग्स खेॾियूं आहिनि पार्लियामेंट जे ॻाल्हि कटींदमि बशीर जान साहिब असां सां अस्सलाम वालेकुम बशीर जान साहब। वालेकुम अस्सलाम। जी बशीर जान साहब सिचुएशन सेंटर में आज आपका क्या मौक़िफ़ होगा सूरत हाल आपके आगे है ANP की क्या पॉलिसी है? देखिए जी सुबह से ही वज़ीर आज़म साहब की जो हरकत की उन्होंने जो किया उस पे हमें अफसोस को और पार्टी पॉलिसी बयान था तो उनको ऐसा नहीं चाहिए था। बाद में सबसे ज्यादा अफसोसनाक वो ये है कि वज़ीर आज़म साहब ने डिप्लोर कहा कि मैंने ऐसी कोई बात नहीं की लेकिन ISPR ने फिर उसकी तरदीद की जी। बहरहाल मेरे ख्याल में अब ये वक्त है कि जमहूरियत पसंद कुव्वतें जो हैं वो इस सिचुएशन का और इस हालात का मुकाबला करे वरना फरीकैन ने तो जमहूरियत का और हुकूमत का बोरिया बिस्तर गोल करने का मुकम्मल जो है बंदोबस्त किया हुआ है। अच्छा अब ये इंसार करता है सियासतदानों की बसीरत पर और उनकी सियासी जो पुख्तगी है उस पर वो कितना जो है उसका साबित कदम रहते हैं और कितना इस सूरत हाल का मुकाबला करते हैं। लेकिन हम अवामी नेशनल पार्टी तो आखिरी दम तक जमहूरियत को बचाने के लिए और जमहूरियत का तसलसल बरकरार रखने के लिए अपनी जदोजहद जारी रखेंगे। अच्छा बशीर जान साहब हमारे साथ स्टूडियो में डॉक्टर सोराब खान सरकी साहब भी मौजूद हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी के रहनुमा हैं। आप क्या कहेंगे आप की जो जमातें हैं उन्होंने तो बड़ी कोशिश की जमहूरियत को बचाया जाए बड़ी कोशिश की कि मामले का कोई बीच का कोई रास्ता निकल आए लेकिन अब आप क्या किस तरफ जाता हुआ देखते हैं सारा मामला? खुर्शीद शाह साहब जो हैं उन्होंने आज जमहूरियत का एक बार फिर दिफा करने का अज़म उन्होंने उसका इजहार किया अपनी तकरीर में बहुत ही जारियाना अंदाज में उन्होंने तकरीर की और अभी एक कमेटी भी थी जिसमें हाजी अदील साहब गालिबन वो भी गए थे मुज़ाकरात के हवाले से। तो आप क्या समझते हैं कि अब मामलात क्या हाथ से निकल चुके हैं या अभी भी कोई उम्मीद बाकी है? देखिए जी इस मामला को शुरू से अगर संजीदगी से लिया जाता और शुरू से जो है संजीदगी से इस पर गौर किया जाता और हुकूमती अरकान बशमूल वजीर आजम और वजीर आला और वजीर दाखिला वो अगर बुर्दबारी का मुजाहिरा करते तो मामला इस हद तक ना पहुंचते। अब चलो जो हुआ सो हुआ, किस नहज पर मामला आ पहुंचे हैं तो मेरे ख्याल में
आज कल या परसों या कल आने वाला कल, इन दिनों में तो गलती जो है वो तबाही की तरफ ले जाएगी। और मेरे ख्याल में कल रात को जब एक तरफ पाकिस्तान की तमाम सियासी पार्टियां बशमूल पाकिस्तान पीपल पार्टी जो एक बड़ी पार्टी है, तमाम पार्टियों ने वजीर आजम को हौसला दिया और उसके साथ रहने का अज़म किया और करारदाद पास की, उसके बावजूद भी हुकूमत का जो है बोझ से सालिसी का या जामिनी का किरदार अदा करने के लिए जो है ये बात नाकाबिले बर्दाश्त है। लिहाजा अगर हुकूमत सरेंडर होती है या नवाज शरीफ जो है वो किसी और रास्ते पे चलते हैं तो हमारा मौक़िफ़ तो यही है, अवामी नेशनल पार्टी का मौक़िफ़। मैंने खुद अपने पार्टी के तर्जुमान से सुबह खुर्शीद शाह साहब ने तो असम्बली में तकरीर की, लेकिन जाहिद खान ने उससे पहले यही बातें की थी कि हम तो कम से कम इस मुल्क में जमहूरियत के बका के लिए अपनी कोशिश जारी रखेंगे। लेकिन मैं आपको ये बात बता दूं कि इस वक्त जो सूरत हाल है इसमें हुकूमत की अगर मैं नाअहली कहूँ तो ज्यादा सख्त लफ्ज हो जाएगा, बल्कि इनकी काहिली और इनकी जो है इनकी लापरवाही ने इस मामला को इस नहज तक पहुंचाया है। अगर ये बुर्दबारी का मुजाहरा करते और सियासी बसीरत का मुजाहरा करते तो मेरे ख्याल में हालात इस नहज में नहीं होते जो इस वक्त हम करें। बहुत शुक्रिया आपका बशीर जान साहब, सिचुएशन सेंटर में आपने हमसे बात की। डॉक्टर साहब, सियासी बसीरत जो जेकॾहिं हुकूमत मुज़ाहिरो करे हा, हाणे जेकॾहिं सूरत हाल उन तरफ़ वञे थी जंहिंजो ख़तरो आहे, त तव्हां सम्झो था त सॼो जेको इहो इल्ज़ाम आहे इहो मुस्लिम लीग नून जी क़यादत ते ईंदो, त जेकॾहिं वक़्ताइतो फ़ैसिलो करे हा या वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई छॾे हा त पोइ मामला जेके आहिनि इन तरफ़ न वञनि हा जंहिं तरफ़ वञी रहिया आहिनि। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त इस्तीफ़ा त तमामु तव्हां माना आख़िरी जेको ऑप्शन हुयो उहो तव्हां चयो त ॾेई छॾिया। आसिफ़ अली ज़रदारी साहब जेको वञी करे मियां नवाज़ शरीफ़ सां मिलियो त उन इहा ॻाल्हि कई त असां हर हाल में जेकी बि पोज़ीशन आहे, जेकी बि सिचुएशन आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत सां गॾु आहे। त पोइ जेको बि फ़ैसिलो करे हा, जेको बि मतिलबु ट्रैके जो किरदारु अदा करण जे लाइ आर्मी खे करे हा, त कम अज़ कम जेके पार्लियामेंट जूं जेके बि पार्टियूं आहिनि बशमूल पाकिस्तान पीपल्स पार्टी, ANP, तक़रीबन 10-11 पार्टियूं, सभिनी हिननि जी आउट ऑफ वे में मदद कई। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि करे पियो त उन्हनि खे पहिरियों ऑन बोर्ड वठी करे पोइ करे त वधीक बहितर थिए। उन खे न वरितो थिए, उन जे करे वधीक मामला सीरियस बि थिया आहिनि ऐं उन वरी वरितो थिए, वरी पार्लियामेंट में आया आहिनि, उन्हनि हिमायत कई आहे, वरी उन जो यू टर्न हिकिड़े लिहाज़ सां सम्झ में अचे थो वरितो थिए, जंहिंजे करे अञा मामला वधीक ख़राब थिया। मारवी मेमन साहिब असां सां लाइन ते आहे, शाह साहब जी जी अस्सलाम वालेकुम मारवी मेमन साहिबा। जी वालेकुम सलाम। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे भलीकार सिचुएशन सेंटर में, ऐं तव्हां अञा बि ख़ैबर पख्तूनख्वा में आहियो या तव्हां हाणे पंहिंजी धरती जी जल मां कराची में आहियां? अच्छा 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 इहो ॿुधाइजो त हाणे राति वारियूं जेके डेवलपमेंट्स आहिनि उन खां पोइ जेका असेंबली में सॼी जेको इहो सूरतहाल रही, तव्हांजो जेको वज़ीर आज़म साहिबु आहे, तव्हांजो पार्टी अॻवान, वरी चौधरी निसार साहिबु अची वियो, ISPR विच में अची वई, हाणे लॻे थो त तव्हांजी जेका पोज़ीशन आहे नवाज़ लीग जी जेका हुकूमत आहे उहा कमज़ोर थी वई आहे? न, आई थिंक काफ़ी क्लियर थी वई आहे ॻाल्हि, तव्हांजे साम्हूं आहे। प्राइम मिनिस्टर जी स्टेटमेंट अॼु ख़ैर सां अची वई असेंबली में, चौधरी निसार जी बि अची वई। अॼु जी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस 7 लॻे वारी आहे चौधरी निसार जी, हुन इलाही सुठे नमूने सां हर शइ क्लैरिफाई करे छॾी आहे। खाम में कंफ्यूजन क्रिएट करण जी कोशिशि पई थिए, त मुंहिंजे ख़्याल में जेका माण्हू ॿुधनि पिया उन्हनि खे क्लियर हूंदो त एग्ज़ैक्टली छा थियो जेको थियो तव्हांजे साम्हूं आहे। त हू जेको PTI वारा हुआ हू कंहिंखे एक्सेप्ट करण जे लाइ तयार ई कोन हुआ। हू न लॉयर जी ॻाल्हि ॿुधनि पिया, न पार्लियामेंट्री कमेटी जी ॻाल्हि ॿुधनि पिया, न ECP जी ॻाल्हि ॿुधनि पिया, न जुडिशरी जी ॻाल्हि ॿुधनि पिया, न सुप्रीम कोर्ट जी ॻाल्हि ॿुधनि पिया। तो हुननि खां जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुननि खां पुछियो वियो त बाबा तव्हां कंहिंजी ॻाल्हि पुछणु ॻाल्हि मञंदा या तव्हां कंहिंखे मञंदा? त हुननि चयो फौज खे। त जॾहिं हुननि चयो फौज खे, त पोइ फौज जेको आहे परमिशन वरिती प्राइम मिनिस्टर सां। चौधरी निसार जी ॻाल्हि जेकी आहे असेंबली में क्लियर हुई, त प्राइम मिनिस्टर चयो सही आहे, ठीकु आहे, वाई नॉट, फैसिलिटेशन जे लाइ तव्हां अचो साम्हूं, फैसिलिटेशन। ॿी ॻाल्हि जेकी प्राइम मिनिस्टर कई इलाही ज़रूरी आहे, त इन एनी केस हू जेको आहे फौज त वेठी हुई 245 जे तहत। अगरि ख़ुदा न खास्ता हिकिड़ो इशू थिए हा, अगर ही चार्ज इन कनि हा, अगर ही रेड लाइन क्रॉस कनि हा, पार्लियामेंट हाउस जे अंदरि अची वञनि हा, प्राइम मिनिस्टर हाउस जे अंदरि, पाकिस्तान सेक्रेटेरिएट जे अंदरि, त कंहिंखे मोह ॾियणो पवंदो हुजे हा? तव्हां मूंखे न ॾियणो हुजे हा, जेको फौज वेठी आहे हुननि खे करणु खपे हुजे हा। त हू त पहिरीं खां इन्वॉल्व हुआ इन सिलसिले में। त प्राइम मिनिस्टर चयो नो इशू, तव्हां फैसिलिटेट कयो। हाणे हू ॻाल्हि फैसिलिटेशन जी ISPR जे प्रेस रिलीज जेकी ट्विटर ते आई आहे, हुनजी जेकी अप्रूवल आहे
जी चौधरी निसार चयो त बाबा असां खां अप्रूवल वठी करे पोइ ट्विटर ते ॻाल्हि आई आहे या प्रेस रिलीज आई आहे। अच्छा कंफ्यूजन आहे कोन। अगरि माण्हू विच में कंफ्यूजन क्रिएट करण जी कोशिश में आहिनि छो कि हू सूट थो करे हुननि खे त बाबा ही जेको आहे फौज कंहिंजी साइड ते आहे त फला फौज फेडरल गवर्नमेंट जो हिसो आहे। मूं तव्हांजे प्रोग्राम ते पहिरीं बि ॻाल्हि कई हुई, अॼु वापसि कयां पई। पोइ थर्ड फोर्स या फोर्थ या फिफ्थ फोर्स कोन आहे, उहा असांजी हुकूमत जो हिसो आहे। तॾहिं असां खां परमिशन वठी करे अप्रूवल जीअं थींदो आहे न, हिकिड़ो मिनिस्टर अप्रूवल वठंदो आहे पंहिंजे वज़ीर आज़म खां, हिकिड़ो जेको जंहिं सां गॾु कमु पियो करे हिकिड़ो चेन ऑफ कमांड आहे त ICR अप्रूवल वरिती, असां सां वरिती न, त असां ॾेई छॾी हा बाबा फैसिलिटेशन तव्हां कयो बेशक नो इशू। अच्छा असां सां गॾु स्टूडियो में डॉक्टर सुराब खान सरकी साहब बि आहिनि, उहे बि तव्हां सां ॻाल्हाईंदा, कुझु सवाल कंदा। अभी डॉक्टर सुराब सरकी ॻाल्हायां थो। भला हाणे जेकी सिचुएशन आहे हिन वक़्तु उन में तव्हां छा था सम्झो त इन जो छा कहिड़े तरफ़ हल वेंदो, हल कीअं थींदो इहो मसइलो? ॾिसो हाणे असां छा पिया चऊं, असां चऊं पिया त बाबा तव्हां जेको आहे ॻाल्हि ॿोल कयो, तव्हां खामखां फौज खे अहिड़ी पोज़ीशन में न विझो जंहिंमें हुनखे जेको आहे तव्हांजे मथे जेको आहे कुझु करणु पए या जेको आहे खामखां तव्हां मुल्क खे एतिरो तव्हां इमेज ख़राबु कयो आहे। सिर्फ़ु हुकूमत जो ख़राबु कोन कयो आहे न, मुल्क जो कयो आहे, मुल्क मलीर जो कयो आहे। सॼी इंटरनेशनल दुनिया में माण्हू फिल्म पिया त भाई 10,000 माण्हू अची वञनि, हे सॼो मुल्क जेको आहे यार कमाल थी वञे। सुभाणे ॿिया बि माण्हू अची सघनि था। ऐं त सोचां पई बाबा जॾहिं असां निकिता हुआ NPIW जे लाइ, अगरि हू NPIW जा माण्हू अची करे हिते वेही रहनि, 1000 न अचनि, 6,000 अचनि, त इन जो ई मतिलबु असां हिकिड़े प्राइम मिनिस्टर खे ग़ाइब करे सघूं था। क्लर्क जी मूव में लख माण्हू हुआ, हू लख माण्हू अची करे वेही था रहनि, त हू लख माण्हू छा सॼे मुल्क खे ख़तम करे सघनि? पर हुन में थर्ड अंपायर त विच में न पियो अचे न। हेलो जी जी जी, मां इहो पियो चवां त तव्हां जेको मिसाल ॾिनो हुन में थर्ड अंपायर जे अचण जो इम्कान त न हुयो न? ॾिसो थर्ड एम्पायर जी ॻाल्हि केरु कई, असां त कोन कई न। इमरान ख़ान काल खिली करे जहांगीर तरीन जी गाॾी में वेही करे कीअं भॼी करे वियो, छोकी हुनखे त खपे थो त हिकिड़ो थर्ड एम्पायर हुनजो चवणु आहे न। थर्ड एम्पायर कोन आहे, एम्पायर कोन आहे, ही हुकूमत जो हिसो आहे। फौज हुकूमत चयो अलाउ कयो त बाबा हा फैसिलिटेट कयो। हू अगरि सम्झे त हुनजी ग़लति फहमी आहे, हुनजी डिसअपॉइंटमेंट थी आहे, हुनखे हीअ इम्प्रेशन त बाबा आउं ईंदो हुते ऐं मूंखे प्राइम मिनिस्टर ठाहे छॾंदा या प्राइम मिनिस्टर खे चवंदा त नवाज शरीफ रिज़ाइन करे। हीअं कोन थियो न। फौज माशाल्लाह पंहिंजो किरदारु सही नमूने सां हुननि मैनेज कयो ऐं हुननि अहिड़ी कहिड़ी बि ॻाल्हि कोन कई जेकी कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ आहे। त फौज त पंहिंजो किरदारु सुठो अदा कयो। हाणे अगरि हुननि जी नियत ख़राबु आहे, हू चवनि था इमरान ख़ान चाहे थो या कादरी चाहे थो त बाबा ही फौज अची करे जेको थर्ड एम्पायर करे या एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशन कुझु करे कमु, त हू कोन थींदो। हाणे हू ॾींहुं विया, हाणे फौज जो मूड कोन आहे त हू अहिड़ा कमु करे। हाणे फौज फेडरल गवर्नमेंट जो हिसो थी करे फेडरल गवर्नमेंट सां गॾु कमु कंदी। मालवी साहिबा, नवाज़ लीग जे मुशावरती इजलास में कहिड़ा फ़ैसिला थिया आहिनि? कहिड़े इजलास में? नवाज़ लीग जो जेको मुशावरती इजलास थियो आहे उन में कहिड़ा फ़ैसिला थिया आहिनि ऐं 24 कलाक गुज़री चुका आहिनि, हाणे मामलनि जो हल करण जो इख़्तियार कंहिं वटि आहे? ॾिसो प्राइम मिनिस्टर सां गॾु हुनजी निगोशिएटिंग टीम वेठी आहे ऐं हू जेके आहिनि हर जेकी बि निगोशिएशन जी मूवमेंट थिए पई तव्हांजे स्क्रीन जे साम्हूं पई थिए। इसाक दार साहब जी हे प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे पैट जे हवाले सां, हुननि जी जेकी हुननि जो त इशू FIR आहे न, त हू FIR जी जेकी डिटेल्स आहिनि हाणे हुनमें जेको आहे अगरि कुझु शिकियूं हू सम्झनि था त हू मिसिंग आहिनि त ठीकु आहे, हुते ॻाल्हि ॿोल कनि पिया। त हू त इशू जेको आहे हू हुते डील पिया कनि। हिननि जो इशू ही कोन आहे। इमरान जो इशू इहा त मूंखे वज़ीर आज़म ठाहे छॾियो, प्राइम मिनिस्टर घर मोकिलियो, हीअं कोन थींदो। त हिननि सां गॾु ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां अञा ताईं वेठा आहियूं। असां मींहुं राति सुबुह शाम वेठा हूंदा हिननि सां गॾु ॻाल्हि ॿोल करण जे लाइ, पर हिननि जो जेको प्रेशर आहे खिल अचे थी। बाबा तव्हां 400 माण्हुनि सां गॾु ख़िताब पिया कयो, बाक़ी सभु जेकियूं आहिनि कुर्सियूं आहिनि। मूंखे फ़ख्रु आहे पंहिंजी सिंधी चैनल्स ते, सिंधी चैनल सही नमूने सां हुनखे शो कयो आहे त बाबा कुर्सियूं ख़ाली पियूं आहिनि। ही लखनि जा तादाद आहे कोन्हे, हज़ारनि जी तादाद कोन्हे। तव्हां 400 माण्हू वेठा आहिनि, तव्हां चओ पिया त सॼी हुकूमत हली वञे। कंहिंजे चवण ते? तव्हां आयो केरु? तव्हां हिकिड़ो मतिलबु लीडर आहियो, सियासी लीडर आहियो त सियासी कमु कयो न। सियासी कमु आहे वोटनि जे ज़रिए, जेका वोट माण्हूड़ा ॾींदा आहिनि, नॉट द फैक्ट कि तव्हां 400 माण्हू खणी अचो ऐं माण्हू खे ग़ाइब कयो हिते। हिकिड़ो आख़िरी सवाल मां करे हू बि कंटेनर जे अंदरि वेही करे सॼो ॾींहुं सॼी राति कंटेनर जे अंदरि एयर कंडीशन कंटेनर अची वेही करे पधरे पट वियो न माण्हू। अच्छा हिकिड़ी हुननि में तो हिम्मत ई कोन आहे। मारवी साहब हिकिड़ी ॻाल्हि इहा तव्हां पुछणी त धरना साथी साहब बि ॾिना आहिनि,
जी जी इलाही माण्हू धरना ॾींदा आहिनि हीअं एयर कंडीशन में वेही करे ख़िताब कोन कंदा आहिनि सॼी राति नाइट कॉन्सर्ट कोन हलाईंदा आहिनि अच्छा ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां आख़िरी सुवाल इहो पुछणो आहे त जीअं तव्हां हाणे चयो त सियासी हल ऐं सियासी बुर्दबारी जो मुज़ाहिरो त अॼु वज़ीर आज़म जेको कहिड़ी ज़रूरत हुई त इहो जेको बयानु हुन असेंबली में ॾिनो ऐं उन ते पोइ वरी हिकिड़ो वज़ाहत करे छॾी ISPR इहा भला मतिलबु वज़ीर आज़म जो कैटेगोरिकली अगरि तव्हां ॿुधो त हुन चयो त हमने तो किसी से मदद नहीं मांगी हमने तो फौज को नहीं कहा जॾहिं त इहो चयो वियो आहे ISPR पारां ज़रूरी हो त जेकी मिस इंफॉर्मेशन ऐं कंफ्यूजन राति सॼी थी हुई त हुनजी वज़ाहत चौधरी निसार कई चौधरी निसार जे हथ ताईं ज़रूरी हो हुन खां पोइ प्राइम मिनिस्टर कुझु ॿ टे लफ़्ज़ ऐड कया हुनजो फर्ज़ु आहे हुनजो हक़ आहे जेकी हुनजी मर्ज़ी उहा सुठी ॻाल्हि आहे त हुन वज़ाहत कई पर हाणे फौज जेकी आहे फौज छा चयो फौज त असां खां पुछी करे हू स्टेटमेंट ॾिनी आहे साॻियो लफ़्ज़ यूज़ कयो आहे फैसिलिटेशन ही कोन चयो सालसी जो रोल अदा कंदा ही जेका ॿ माण्हू वेठा आहिनि ही चाहिनि था त हू सालसी जो कनि सही ॿियो मीडिया वारा बि थोरो कनि पिया हुननि थोरो ब्रेकिंग न्यूज़ 2 मिंट खपनि थियूं पर मूंखे लॻे थो सिंध TV माशा इलाही रिस्पॉन्सिबल पंहिंजो किरदारु अदा करे थैंक यू ऐं असां कोशिशि कंदासीं त असां पंहिंजो किरदारु जेको आहे उहो गैर जानबदारी वारो निभाईंदा रहूं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सिचुएशन सेंटर में असां सां ॻाल्हायो डॉक्टर साहब माधवी मेमन साहिबा जन चवनि था त अफ़सोस इहो आहे त हाणे तव्हां जेको सुवालु पुछो ॾिसो न हाणे तव्हां जेको सुवालु पुछो उहो इहो पुछो त मियां नवाज़ शरीफ़ साहिबु कैटेगोरिकली असेंबली में अची करे चयो त मां आर्मी खे न चयो आहे वरी ISPR चई छॾियो त उन चयो आहे हाणे सही केरु आहे इन जो जवाबु ॾिन न इहो ई त प्रॉब्लम आहे न कंफ्यूजन तॾहिं फैलिजे थी न माण्हू जेकॾहिं सही उन जेके उनखे वठे ॻाल्हि खे उहा ॿुधाइनि थो जेकॾहिं हाणे इहो ISPR जो बयानु सही आहे या वज़ीर आज़म जो इन जो फ़ैसिलो केरु करे बिल्कुलु ऐं इहा शइ अॼु जेको ख़ुर्शीद शाह साहिब बि पंहिंजे उन में ॻाल्हि जेका कई मौक़िफ़ ॾिनो उन में चयो त असांखे ॿुधायो वञे अॻे हिकु भेरो आफ़ताब शेरपाव साहिबु असेंबली में ख़िताब कंदे चयो त असांखे इहो ॾिसणो आहे त हिननि धुरनि खे कंहिं अॻिते धिको ॾिनो आहे शाह साहिब ॻाल्हि इहा त इहो घुमाए फिराए ॻाल्हि करणु मीडिया में या जेको आहे सियासतदान उहा ॾाढी माना सवली ॻाल्हि हूंदी आहे तव्हां हिकिड़ो सुवालु पुछे उनजो ॿियो जवाबु ॾेई छॾे पर मक़सदु इहो आहे त तॾहिं मसइला हल थींदा आहिनि त असां पाण रिवायती माण्हू आहियूं ॻोठणा माण्हू आहियूं जेकॾहिं को नंढड़ो पाण में मसइलो हूंदो आहे उन गौर सां ॿुधी करे बाक़ाइदे उनखे ॿुधी करे पोइ जॾहिं ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे अॻ में पुछंदा आहियूं तव्हांजो नालो छा आहे पूरो हुनजो बैकग्राउंड वठी करे पोइ फ़ैसिलो असांखे सम्झ में बि ईंदो आहे बाक़ी हे घुमाए करे गोल मोल जीअं तव्हां पहिरियों ई ॻाल्हि कई असां त पहिरें ॾींहं खां वठी जमहूरियत जी बका जे लाइ असां चयो आहे त नवाज़ लीग सां असां बीठा आहियूं जमहूरियत जी बका लाइ ज़रदारी साहिबनि सपोर्ट कयो पर ॻाल्हि इहा त हिन हाणे बि ॾिसो तव्हां जेके एॾी वॾी ॻाल्हि थी आहे उनखे बि घुमाए फिराए असांजी मर्ज़ी तव्हांजी मर्ज़ी सां जेकॾहिं ISPR वारा बयानु ॾिना त उहो चइनि न त मियां साहिबु सही चए थो हुननि त इहा ॻाल्हि करे छॾी त मियां साहिबु जेकी ॻाल्हि करे थो उहा ॻाल्हि पाण उन चयो आहे त माने उन्हनि जी कंट्राडिक्ट करे छॾियनि त पोइ तव्हांजी मर्ज़ी सां कीअं बयानु डॉक्टर साहिबु वज़ीर आज़म खे हाणे पार्लियामेंट जी ओतिरी हिमायत हासिल रहंदी सियासी तौर ते छो त हाणे मुंझारा काफ़ी पैदा थी चुका आहिनि एतमाद में न वरितो वियो मुंझारा पाण पैदा कया अथई पर ॻाल्हि इहा त असां वरी बि इहा ॻाल्हि कंदासीं त पाकिस्तान जेको क़ाइमु थियो आहे उहो जमहूरी बेसिस ते इस्लामी जमहूरी मुमलकत आहे ऐं असांजी जेकी आहे पार्टी हमेशह जमहूरियत लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे उन में ईअं थियो आहे तव्हां पाण ख़बर आहे त जनरल रिया खां पोइ एमरजेंसी नाफ़िज़ थी उहा बि ईअं थी जो उन में बि ईअं ई खणी चइजे त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिब जी पंहिंजूं जेके आहिनि बज़ाहिर जेके आहिनि उहे ग़लतियूं आहिनि उन जे करे बाक़ी रहियो सुवाल इहो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ते बि इहो सेम केस हो ऐं तव्हां इन खां बि जेको हल्को केस हो उहो फांसी ते चढ़ी वियो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद कई वई त हाणे हुते हाणे जेकी जंग आहे उहा वरी जेको आहे उते जे पंजाब जे माण्हुनि जी उते ई जेको आहे ऐं असां ॿी जेके असां सिंध आहे या जेको आहे बलूचिस्तान आहे असां कहिड़ो ॾोह कयो आहे हाणे हुननि जो पंहिंजो इशू आहे जेकॾहिं हुते चइनि 15-14 जीअं तव्हां सवेर चयो उते उन्हनि जी जेकॾहिं आहे बाक़ी हे असांजी हुकूमतूं सॼो मुल्क सॼो जेको आहे फैमिलियूं सभु डिस्टर्ब आहिनि इकनॉमी किथे वञी पहुती आहे हाणे उन में तव्हां पाण ॾिसो था हिते मुमकिन आहे जेकॾहिं को ॿी का पार्टी हुजे पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे अहिड़ो को एहतजाज करे त उनखे क्रैक डाउन करे वञे ऐं उनखे जेको आहे उनखे शायदि इन मंज़िल ताईं पहुचण बि न ॾिनो वञे हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे कयां त हिन सॼे तव्हां जीअं चयो त इकोनॉमी वग़ैरह काफ़ी आहे
रातो की जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन में मार्केट में हिकिड़ो एतमाद जी फिज़ा क़ाइमु थी आहे। स्टॉक एक्सचेंज जेका आहे उहा 28,000 पॉइंट्स ताईं पहुती ऐं 400 जो इंडेक्स हो उन इंक्रीज़ कयो आहे। इन जो मतिलबु त जॾहिं आर्मी विच में अचे थी त मार्केट में हिकिड़ो सेंस प्रिवेल थिए थो, हुन सां हाणे स्टेबिलिटी अची वई आहे। असां जेकॾहिं हिते वेही करे इहा ॻाल्हि कयूं त न जेको आहे हिते आर्मी हिते मैटर नथी करे, इन में को शक बि न आहे। ज़ाहिर आहे उन में इन जा इशूज़ आहिनि। पोइ गवर्नमेंट हुई तव्हांखे पाण ख़बर आहे त उन में केॾो मतिलबु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो प्राइम मिनिस्टर हलियो वियो ऐं उनखे केतिरी तकलीफ़ हुई, पर उन आसिफ अली ज़रदारी बुर्दबारी सां हिन में अञा 6 साल तव्हां ख़बर आहे जेकॾहिं तव्हां हिस्ट्री पढ़ो अमेरिका जी, बर्तानिया जी, डेमोक्रेट क्रेसी जी, त उन में प्रॉब्लम थिया आहिनि। असां वटि हिते शुरू खां वठी माना इहा आर्मी जो हिकिड़ो किरदारु रहियो आहे। उनखे मतिलबु कंहिं असां खे पाण खे को अहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयूं त जीअं उनखे आहिस्ते आहिस्ते उनखे डिफ्यूज़ कयूं। बाक़ी हिकदमि जेके जहिड़े नमूने सां इहे स्टेप खयां वञनि था उनमें वधीक नुक़सानु थिए थो। अच्छा, हींअर आसिफ अली ज़रदारी साहिब जेके आहिनि उहे चाइना में आहिनि, बीजिंग में, ऐं जेको शंघाई में सॉरी, ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उते मुलाक़ातूं हलनि थियूं बिज़नेस अपॉर्चुनिटी, इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी जे हवाले सां। तव्हां छा था सम्झो त हिन वक़्तु मुल्क हिकिड़े सियासी बुरान में आहे, ॿिए पासे आसिफ ज़रदारी साहिबु जेके आहिनि उन्हनि जी कोशिशि इहा आहे त ॿाहिरों का इन्वेस्टमेंट को प्रोजेक्ट या का शइ जेका हिते थिए त उन में तव्हां छा था सम्झो त ही वेस्टेड एफर्ट त न आहे त जेको कुझु हाणे हू कनि पिया त उनजो को नतीजो न निकिरंदो ऐं हालात तब्दील थी वेंदा? न, ॻाल्हि इहा त असां जेको आहे चङाई जी उमेदु करणु खपे। जेकॾहिं के शेड्यूल्ड आहिनि पहिरियों जा जेके प्रोग्राम्स आहिनि उते न वञण बि मुंहिंजे ख़्याल में वरी मुल्क जे लाइ हिकिड़ो जेको आहे हिते सेकंड जी ख़बर न आहे। जेकॾहिं इहा ख़बर हुजे सुभाणे माना सॼो मामिलो वाइंड अप थी वेंदो, पोइ त उहो न वञण बि न खपे आहे। ऐं का हिकिड़ी ॻाल्हि क्लियर न आहे, मुमकिन आहे उहा अॼु जेकी मां जीअं तव्हां सवेर चयो त फाइनल मैच ई मामला सिधा थी वञनि हा त सुभाणे बहितरीनु ॾींहुं हुजे माण्हू सुखयो सां। तव्हां पाण चयो स्टॉक एक्सचेंज हिकदमि जेको आसमान ते हली वई, जेकी क्राइसिस हुई, वरी जेको आहे मां सम्झां थो वरी सुभाणे वरी एतिरो हेठि बाक़ी हाणे इहे मामला जेके आहिनि ख़ुदा करे वरी बि जेके मां सिर्फ़ु हुकूमत वारा न पर डॉक्टर ताहिरुल क़ादरी साहिबु, इमरान ख़ान, उहे बि हिकिड़ो माना मेच्योरिटी जो मुज़ाहिरो करनि। हाणे माण्हू ॿिया टियां उहे बि एतिरे टाइम वीचारा वेठा आहिनि उते ॾाढी तकलीफ़ में आहिनि। असां मीडिया ते ॾिसूं था उन्हनि खे मानी ते बि वीचारा तकलीफ़ में आहिनि। ऐं इहा बि ॻाल्हि मारवी जी पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहे त पाण कंटेनर में वेठा लीडर उहो हूंदो आहे ऐं मां सम्झां थो बहितर बि उहो आहे त जीअं माण्हू वेठा आहिनि कंटेनर ॿाहिरि स्टेट ठाहे पाण ॿाहिरि सुम्हनि ॿाहिरि वेहनि, फ्रंट तो लीड असूल इहो आहे। ऐं ख़ान साहब इहो माज़ी में कयो बि आहे जॾहिं ड्रोन जेके हुया उन्हनि जे ख़िलाफ़ कया अथऊं, बिल्कुलु कयो अथऊं, पर हाणे शायदि ख़ान साहब ईअं कयो आहे त ख़ान साहब ॾिसो त उन पॉलिटिक्स में अॻे बि निकिरी आयो आहे। उन जो जेको आहे हिकिड़ो माण्हुनि रेस्पॉन्ड बि कयो आहे, नौजवान रेस्पॉन्ड बि कयो आहे। हाणे सभु वरी मॉनिटर बि करनि था, ॾिसनि था त बाबा हिन जो कहिड़ो किरदारु आहे छा आहे। हाणे सभिनी जेके बि पार्टीज़ आहिनि उहो पेट पाकिस्तान अवामी तहरीक उन जो त एतिरो कोन्हे। बाक़ी इमरान ख़ान जी त माना ईअं सम्झ ज़िंदगी मौत जो सुवालु आहे न, बिल्कुलु सियासी हवाले सां उन जे लाइ वॾो प्रॉब्लम आहे। जेकॾहिं कंहिं बि हवाले सां कोई बि उन जो थोरो ज़रे बराबरि बि कोई हिकु मिस्टेक थी वई त उहो किथे स्टैंड कंदो उहो पाण। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हां सिचुएशन सेंटर में असांखे जॉइन कयो। नाज़रीन, सिचुएशन सेंटर जी ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो, जीअं जीअं अपडेट थींदा रहंदा असां तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। पर हिन वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो, हलूं था न्यूज़ स्टूडियो।